नाज़रीन, हिंगोरजा में समाजी तंजीम पारां हायर सेकेंडरी स्कूल में शानदार तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दनि में तकरीरी मुक़ाबला कराया विया। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली तुनियो। यूथ एप्रीसिएशन के ऑर्गेनाइज़र आकिल फराद आरई उन टीम पारां कोशिश करण वारनि जी कॾहिं हार न थींदी आहे जे उन्हनि हेठि हायर सेकेंडरी स्कूल हिंगोरजा में एक शानदार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में तैलीमी माहिर उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में सरकारी ऐं निजी स्कूलनि जे शागिर्दनि में तकरीरी मुक़ाबिलो करायो वियो। तकरीरी मुक़ाबले में पोज़ीशन खणंदड़ स्कूलनि जे शागिर्दनि खे एवार्ड ॾिना विया। तकरीब में मौजूद उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा प्रोग्राम शागिर्दनि जे टैलेंट के, शागिर्दनि जी सलाहियतुनि खे उजागर कनि था। इन सां ॿार में मुक़ाबिले जी ज़रूरत पैदा थिए थी, हिमत पैदा थिए थी ऐं ॿार उन हिमत सां अॻिते वधण जो वचन वरजाए थो। अहिड़नि प्रोग्रामनि करण सां उत्साह पैदा थियो, हौसलो अचे थो ऐं शऊर वधे थो, सम्झ वधे थी। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। डॉक्टर, इंजीनियरिंग या मेडिकल फील्ड न आहे, तव्हां वटि केतिरी चॉइस आहिनि, केतिरी फील्ड्स आहिनि जंहिं सबबु जेको आहे तव्हां पंहिंजी पेट गुज़र सफ़र करे सघो, जंहिंमें फ्रीलांसिंग आहे या ऑनलाइन अर्निंग आहे, दराज़ आहे, मुख़्तलिफ़ असां वटि अहिड़ियूं स्किल्स आहिनि जंहिंजे थ्रू असां जेको आहे पंहिंजी जेको आहे स्किल्स शो ऑफ करे सघूं। त उहे ॿार जेके पंहिंजी ज़िंदगी में भुलियल आहिनि या पंहिंजी ज़िंदगी जे सुठी बणाइण जी राह तां भटकियल आहिनि, उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं बहितर बणाइनि, कीअं पंहिंजी ज़िंदगी खे मयारी ज़िंदगी बनाइनि, उन्हनि खे पंहिंजो रस्तो ॾेखारण लाइ मां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करायो आहे। हायर सेकेंडरी स्कूल हिंगोरजा में करायो वियो असांजी टीम जे तरफ़ां। उन में ख़ुसूसी ॿारनि जिन माना तकरीरी मुक़ाबला कया, सिंगिंग जो मुक़ाबिलो थियो, टेबलोस थिया, उन खां बाद उन्हनि खे प्राइज़ ॾिना वेंदा। ऐं असां चाहियूं था त अहिड़ा ई प्रोग्राम ॿियनि हंधनि ते, ॿियनि स्कूलनि में थियनि, जीअं शागिर्द अवेयर थी सघनि इन्हनि मां। त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपे त जीअं असांजे ॿारनि में अवेयरनेस अचे ऐं उन्हनि खे ख़बर पए त उहो तालीम हासिलु छो था कनि। हुननि खे, असांजे ॿारनि खे सही तरह ख़बर ई न आहे त असां पढ़ूं छा जे लाइ था, या उहे ॿार असांजे जेके जिदोजहद त कनि था, महिनत त कनि था, पर कुझु नाकामी जी वजह सां उहे पोइते थी था वञनि। मां यूथ एप्रीसिएशन प्रोग्राम में आई आहियां ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे, ॾाढो इंजॉय बि कयो आहे। काफ़ी सुठी मैनेजमेंट हुई इन्हनि जी। इन्हनि में तकरीर जा बि मुक़ाबिला हुआ, म्यूज़िशन बि हुआ, कुझु उस्ताद बि हुआ जंहिं असांखे मोटिवेट कयो आहे त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि असांजे तालीमी इदारनि में। तैलीमी इदारनि में अहिड़ा प्रोग्राम कराया वञनि त जीअं शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थिए। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा।